अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। अल्लाह पाक तव्हांखे तमामु घणो अजुरु ॾींदो जो तव्हां अल्लाह जे क़ुरान खे ॿुधण लाइ वेठा आहियो। हिकिड़ी आयत क़ुरान पाक जी जेका ॿुधो था माना सां, इन जो सवाबु 100 रकात तहजद में निमाज़ पढ़ण खां वधीक आहे। हिकिड़ी आयत जेका क़ुरान जी तव्हां ॿुधो था माना सां, जेका मां तव्हांखे ॿुधायां थो, उन जो अजुरु सॼे क़ुरान खे बग़ैर सम्झी ख़तमे करण खां सवाबु वधीक आहे। तंहिंजे करे जेको सो अलाह जी ॻाल्हि खे ॿुधणो आहे ऐं सम्झणो आहे। कल्ह मां तव्हांखे ॾसिया त जहन्नम में 19 डिपार्टमेंट आहिनि ऐं हर डिपार्टमेंट जो अज़ाब जो तरीक़ो आहे, उन जे मथां 19 अलाह ताला फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि। वरी मूं तव्हांखे ॾसियो त अलाह ताला क़ुरान में चयो जेके माण्हू शिरकु कनि था, उन्हनि खे जेके माण्हू धोखा ॾियनि था शिरक क़ाइमु रखण लाइ, उन्हनि जो धोखनि जो ईअं आहे जीअं ही स्पाइडर या जेका कोरीअड़ो हूंदो आहे जंहिंखे चऊं था, या मकड़ी जेका ॼार ठाहे थी, इहा उन जा 19 फैमिलियूं आहिनि दुनिया में। तव्हां वञी पढ़ी उन जूं 19 क़िस्म जूं फैमिलियूं आहिनि। हर फैमिली जूं ॿियूं नंढियूं नंढियूं खोड़ आहिनि, लेकिन उन जा 19 तरीक़ा आहिनि फासाइण जा। हिकिड़ा त ॼार ठाहिनि था, उन में था फासाइनि, ॿिया वरी टुंग कनि था, वरी उन में ॿिया वरी पंहिंजो रंग मटाए वेही रखनि था। मिसाल तौरु गुल जे मथां वेहंदा त अहिड़ो रंग पंहिंजे जिस्म जो कंदा जो माण्हू हू जीत सम्झे त गुल अचे वेहंदो त पकिड़े वठंदुसि। ॿिया वरी आहिनि हितां वेठे वेठे ट्रिप ॾेई, हिते वेठा न ॾेॾर वांगुरु ट्रिप ॾेई हुनजे मथां वञी चढ़ंदा, उनखे फासाईंदा। के वरी आहिनि जो वेठे वेठे जेको आहे सो इन थुक हणंदा, उहा ज़हरी उन जीअं जीत जे मथां पवंदी फांसी पवंदो। के वरी आहिनि लड़किया पिया आहिनि, मथां हथ में ॼार अथनि, पोइ हेठां को जीत लंघे थो ईअं उनखे खणी था वठनि, वग़ैरह वग़ैरह। त असांजे मुआशिरे में बि छाकाणि त अलाह ताला इन शिरक जो इन्हनि ॼारनि सां मुक़ाबिलो कयो आहे, त असांजो कमु आहे त मालूम कयूं त हिन मुआशिरे में असांखे बि त को ॼारनि में त कोन थो फासाए थो। तंहिंजे करे जहन्नम में छाकाणि त 19 दर्जा आहिनि टार्चर जा, पंहिंजो टार्चर जा डिपार्टमेंट आहिनि। तंहिंजे करे असां वटि बि ॼार 19 त हुजणु खपनि, हूंदा त वधीक, लेकिन घटि में घटि 19 त ॻोल्हियूं। 11 मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। हाणे अॼु असां 12हों जेको धोखो असांखे ॾियनि था, जेको 12हों क़िस्म जो ॼार आहे, उहो छा आहे ॿुधो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद। ॼार नंबर 12, अगर अवामुन्नास में कुरान की के लफ्ज़ी माना की तालीम आम की जाएगी तो फ़िरका वारियत दम तोड़ जाएगी, इसीलिए अवामुन्नास को कुरान के लफ्ज़ी माना से दूर रखा जाता है। चवंदा तव्हां माना न कयो, ऐं चवनि था इहो तव्हांखे सम्झ में बि कोन ईंदो, इनखे सम्झण जे लाइ तव्हांखे आलमनि वटि वञिणो पवंदो। हा, आलमनि वटि वञिबो, उहे जेके फ़िको लिखनि। आलमनि वटि वेंदासीं जॾहिं असां तफ़सीर लिखूं, आलम वटि वञिबो जॾहिं का डिक्शनरी ठाहियूं, लेकिन जन्नत में वञण लाइ त क़ुरान जी सिधी सही माना कंदासीं। अलाह ताला तॾहिं फरमायो आहे क़ुरान में, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, बल्कि 4 दफ़ा चए थो, लक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़िलहाल में मुद्दकिर। क़ुरान आसान आहे सम्झण वास्ते, आहे को सम्झण वारो। हाणे जेकॾहिं अलाह थो चए आसान आहे, था चवनि ॾुखियो आहे। भई ॾुखियो तव्हांजे लाइ आहे न, जो तव्हां इन में इल्म में तरक़ी था कयो, वॾियूं तफ़सीरूं था लिखो ऐं फ़िक़हूं था लिखो। जन्नत में 100 दर्जा आहिनि, असां त पंहिंजे नंढड़े दर्जे जी ॻाल्हि था कयूं, त असां छा कयूं। तव्हां भली वञी 7 दर्जनि खे पहुचो, पर अवामुन्नास त एतिरो कोन्हे न, उहो त माना बि कंदो। ऐं अलाह थो चए त मां आसान कयो आहे, छो त हीउ पेपर जो पेपर कोर्स आहे न, पेपर हितां पियो थो हले असांजो। तंहिंजे करे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू पढ़ी बि नथो सघे, रुॻो हुनखे पंहिंजो पुटु रुॻो सिंधीअ में माना ॿुधाईंदो न, त हुन ताईं इंफॉर्मेशन अची वेंदी, अमल कंदो, जन्नत में हलियो वेंदो। तंहिंजे करे जॾहिं अंग्रेज़नि इहो क़ुरान हथ में खणी चयो त मुस्लमाननि खे बेगानो कयो, न त तव्हां क़ुरान खे मुस्लमाननि खां बेगानो कयो, जे न त तव्हां हिंदुस्तान ते अमुन सां रही न सघंदव, त पोइ अचणु हुननि शुरू कयो, ॾोकड़ ॾियणु शुरू कया त क़ुरान माना वारा क़ुरान त छापियो ई न। ऐं उन खां पोइ अॼु ताईं बि मस्जिदनि में रुॻो तव्हांखे 99% क़ुरान मिलंदा, अरबी वारा, जीअं हुन असां अरब आहियूं, पर हुनखे माना वारा तव्हांखे न मिलंदा। तंहिं ते जेको आहे सो शेख हिंद महमूद हसन चयो त न, इहो असां ईअं न कंदासीं। उहो उन ज़माने जी ॻाल्हि आहे, पहिरियों शागिर्दु आहे जेको देवबंद मदरसे जो, त इन चयो ईअं असीं न कंदासीं, असां त माण्हुनि खे क़ुरान ॿुधाईंदासीं, अंग्रेज़ कहिड़ो अटकलूं था कनि। तंहिं ते हिनखे CI वारा पकिड़े वञी कारे पाणी में विधनि। पंहिंजनि ई माण्हुनि हिन जे ख़िलाफ़ु शिकायतूं कयूं, भली तव्हां किताब खणी ॾिसो, ऐं हिन जी सॼी तफ़सील हुन में मुफ़्ती शफ़ी रहमतुल्लाह पंहिंजी किताब वहदतुल उम्मत में ॾिनी आहे। त पोइ जॾहिं आख़िर बीमार थी जॾहिं ॿाहिरि मोटियो त छा थो चवे, हज़रत शेख महमूद हसन फरमाया, मैंने जहाँ तक जेल की तन्हाइयों में इस पर गौर किया कि पूरी दुनिया में मुसलमान दीनी और दुनवी हर हैसियत से क्यों तबाह हो रहे हैं, तो उसके 2 सबब मालूम हुए
एक उनका कुरान को छोड़ देना, दूसरा उनके आपस के इख्तलाफात और खाना जंगी। इसीलिए मैं वहीं से अज़म लेकर आया हूँ कि अपनी बाकी ज़िंदगी इस काम में सर्फ करूँगा कि कुरान करीम को लफ्ज़न मानन आम कंसि, माना मैं कुझु बि न कंदुसि, ऐं कुरान करीम जी लफ़्ज़ी माना अवामी जलसनि में या माण्हुनि ताईं पहुचाईंदुसि। आहे न इहा ॻाल्हि? हाणे हीअ बि त तव्हां लफ़्ज़ी माना पुछो पिया था, इहो बि त अलाह जा वली हुआ न, अलाह जा बुज़ुर्ग हुआ, जंहिंखे मौलाना मुफ़्ती शफ़ी रहमतुल्लाह इज़त ॾिनी आहे, पंहिंजे इन ते किताब लिखियो अथई वहदतुल उम्मत में। तंहिंजे करे असां वटि जमायतूं आहिनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि जी आइडेंटिफिकेशन कई आहे। चए थो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सही बुखारी, यक़ूल युख़रिजुकुम यख़रुज फ़ीकुम क़ौमन तहक़िरून सलातकुम सलातिम, तव्हां में अहिड़ियूं हिकिड़ियूं क़ौमूं अॻिते पैदा, जमायतूं पैदा थींदियूं जो माण्हुनि खे तबलीग कंदियूं ऐं निमाज़ जे बारे में एॾियूं कोशिशूं वठंदियूं, भाई निमाज़ पढ़ो, चलो मस्जिद में चलो, मस्जिद में चलो, जो सहाबियो तव्हां बि एतिरी कोशिशूं कोन वरिती हूंदी, जो तव्हां पंहिंजनि एफर्ट्स खे बि हक़ीर सम्झंदो। छो त सहाबा रज़ी अलाह ताला अन्हुम सभु कमु कंदा, ईअं न त ॿिया सभु कमु छॾे रुगो चऊं निमाज़ पढ़ो। वरी चए थो हिकिड़ी सियाम कुम सियाम, वरी हिकिड़ी जमायतूं निकिरंदियूं रमज़ान जे महीने में, एॾी महिनत कंदियूं, हिकिड़े राति में क़ुरान ख़तमु, वरी 7 रातुनि में क़ुरान ख़तमु, ऐं साईं शबीना हो जो सहाबियो तव्हां बि पंहिंजे रमज़ान जे एफर्ट खे सम्झंदो त एतिरो असां कोन कयो। व अमल कुम अमल हिम, वरी के वरी NGO निकिरंदा जेके वरी चवंदा असां ग़रीबनि जो ख़िदमत था कयूं, हीअं था कयूं, राशन था विरायूं। सहाबा रज़ी अलाह ताला अन्हुम सभु कमु कंदा, पर उहो इहा जमायत रुगो कम ई इहो थी करे, पर सुठा कम आहिनि, पर हिकिड़ी इन्हनि में ख़राबी आहे। केरु थो ॿुधाए? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो यकरउनल क़ुरान ला युजाविज़ हुलूकुम हनाजिरहुम, इहे जमायतूं क़ुरान सां इन्हनि जो ताला कोन हूंदो, कॾहिं कॾहिं सवाब ख़ातिर क़ुरान पढ़ंदियूं, लेकिन इहो क़ुरान हिननि जे ॻिचीअ खां हेठि कोन लहंदो, माना कोन कंदियूं, तंहिंजे करे हिननि खे ख़बर ई न पवंदी असीं पढ़ूं। जेका शइ ॻिचीअ खां हेठि नथी लहे, माना उनजी ख़बर नथनि त असीं छा था पढ़ूं, ऐं पोइ इहे सॼा हिन जा एफर्ट्स यमरुकून मिनल दीन कमा यमरुक सह मिन रमिया, जीअं तीर कमान निशाने खां घुसंदो आहे, इन जा सॼा एफर्ट निशाने खां घुसी वेंदा। तंहिंजे करे धोखो कीअं था ॾियनि, चवंदा क़ुरान मुश्किल आहे। जब कोई कहे कि अल्लाह ने हुकुम क्यों दिया है तो क्यों के लिए, तो 14 इल्म हासिल करणु लाज़िम आहे। हिकिड़ो माण्हूअ खे ॾियणु, अलाह साईं चए थो सूअर जो गोश्त न खा, चए यार छाजे लाइ मूंखे ॿुधायो, पहिरीं साबित कयो त छो थो चवे, छा ख़राबी आहे सूअर, पोइ त हिनखे वॾो इल्मु खपे। अगर कोई कहे जो अल्लाह हुक्म दे रहा है तो मैं क्यों के बगैर मान लेता हूँ, तो फिर कुरान पर आसान है अमल करना, जैसे कि अल्लाह ने फरमाया लक यसरनल कुरान ज़िक्र फिल हल में मुद्दकिर, तंहिंजे करे कुरान असां आसान कयो आहे, सम्झण वास्ते आहे को सम्झण वारो। तंहिंजे करे इहो जेको क्यों जे चकर में असांखे त चवनि त तव्हां कुरान न पढ़ो, तव्हां आलिमनि खां पढ़ो। बाबा असां त चऊं था माना पढ़ी उते अमल कंदासीं, बाक़ी हाणे क्यों त असां कयूं ई कोन था, जे क्यों कयो अथव तव्हां कयो। उन खां पोइ वरी अचे थो आप कुरान के धोखो था ॾियनि, आप कुरान की लफ्ज़ी माना से मतलब न निकालें, इसके अंदरूनी माना भी है। ये अकीदा आगा खानियों का है, ऐं ॿियो ठगनि जो आहे। अल्लाह पाक ने इस किस्म का अकीदा रखने वालों के लिए मुंदरजे आयत में मुंह बंद कर दिए। अल्लाह छा थो चए, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब, अल्लाह जी तारीफ़ आहे जंहिं पंहिंजे बाने ते क़ुरान नाज़िल कयो। वलम यजल लहू एवजा, अल्लाह न क़ुरान जे लफ़्ज़नि में ॿीण कान रखी आहे, माना अंदरूनी माना कान रखी अथई, याने एवजन यानी यूरुजना एवजन हसब शहवातूं इन हक़, माना उहे आहिनि जेके हिन मां ॿीण जी माना कढनि था पंहिंजे शहवात जे करे ऐं पंहिंजो ठगीअ जे करे। क़ुरान जी का अंदरूनी माना कान्हे, अल्लाह उनजो मुंहुं बंदि करे छॾियो आहे। क़ुरान जी जेका साम्हूं आयत आहे बसि इहा ई माना, अंदरूनी माना ठुप कान्हे। इहे सभु ठगनि जा कम आहिनि। वरी चवनि था कुरान उस्ताद के बगैर समझ में नहीं आएगा। ये बात सही है कि अगर शागिर्द कुरान से फ़िक़्ह और तफसीर की किताबें लिखना चाहता है, लेकिन अगर सिर्फ अमल करना है तो ध्यान से सुनकर समझ कर अमल कर सकता है। इस अमल करने वाली समझ के लिए दुनियावी तइलीम भी शर्त न आहे, माना ॿुधण खां पोइ अमल, अलाह चए थो कूड़ न ॻाल्हायो। हाणे इन जे लाइ तव्हांखे PhD खपे ऐं इन लाइ तव्हांखे को फाज़िल ऐं आलिम थींदव, कूड़ न ॻाल्हायो। अलाह चए थो रुशवत न खाओ, अलाह चए थो औरतुनि ते इल्ज़ाम न हणो, पोइ इन लाइ तव्हांखे छा खपे,
तंहिंजे करे इन लाइ त दीनी तइलीम बि न खपे। हिकिड़ो अणपढ़ियल खे बि जेकॾहिं ॿुधाइबो त भई अलाह हीअ शइ ॻाल्हि करे थो त चवंदो मञा थो मां। अगरि उहो बात न माने कि ध्यान से सुनकर भी समझ नहीं सकता तो बकौल इमाम इनकला उबैदुल्लाह सिंधी के इहो ज़ालीन आहे। इहे छा आहे? ज़ालीन। ॿुधो हिन जो, हे मां खयो आहे क़ुरान शऊर इनकलाब। पाण फरमाए थो मौलाना उबैदुल्लाह सिंधी, सुफ़ा नंबर 191, ऐसे ही जो लोग कहते हैं कि इस ज़माने में कोई शख्स कुरान हकीम को नहीं समझ सकता वो ज़ालीन में से है। इमाम वलीउल्लाह दहलवी रहमतुल्लाह ने हमारे ज़माने के लोगों के लिए कुरान समझने की तमाम लफ्ज़ी व मानवी दिक्कतें दूर कर दी हैं। अब इसे किताब अजीम को समझना नहायत आसान हो गया है। अब भी ये कहना कि कुरान हकीम समझ में नहीं आ सकता परले दर्जे की गुमराही और ज़लालत है। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। गुमराही आहे। माना जॾहिं उलमा हज़रात अल्लाह जो क़ब्रुनि खे नूर सां भरे, जॾहिं तव्हांखे सवली सिंधी उर्दू में तर्जुमो करे विया आहिनि ऐं पोइ वरी पढ़ी ऐं चवण नथो सम्झ में अचे त पोइ माना या त तव्हां चरिया हो, पोइ त तव्हांखे दुनिया जी बि ॻाल्हि सम्झ में न। पर जेकॾहिं ॿ वेला मानी जा खाओ था, अकल अथव, ॿियो धंधो कयो था त क़ुरान बि तव्हांखे सम्झ में ईंदो। यार नंबर 13, धोखाबाज बुजुर्गों की दावा होती है कि बुजुर्गी की निशानी करामतें दिखाना है। अच्छा, बुजुर्गीअ जी निशानी आहे करामतूं। करामतूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में के पर्सनल थी सघनि थियूं, अवामी करामतूं आहिनि ई कोन। छाकाणि त हिन मौजज़े जी मौजूदगीअ में हे नंढियूं नंढियूं करामतूं जी कंहिंखे बि ज़रूरत कोन्हे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त हर नबीअ खे मौजज़ा ॾिना विया, लेकिन मुंहिंजो मौजज़ो ही क़ुरान आहे ऐं इहो क़यामत ताईं इहो मौजज़ो पंहिंजो कमु कंदो उन्हनि लाइ जेको हिनखे सम्झी पढ़ंदा। ऐं पोइ इन मां मूंखे उमेदु आहे त मुंहिंजी उम्मत सभिनी नबियुनि खां वधीक थींदी। अच्छा, धोखेबाज बुजुर्गों की दावा होती है कि बुजुर्गी की निशानी करामतें मिसलन हवा में उड़ के दिखाना, लोगों को घरों के पोशीदा हालात बताना, तवाफ़ ज़ियारत में मुरीदों के सामने ज़ाहिर होना वग़ैरह वग़ैरह। यानी जॾहिं जा मुरीद हूंदा आहिनि मके में हज में तवाफ़ कंदा त हिनखे उॾाए खणी वेंदा, उते तवाफ़ कंदा त चवंदा अड़े हे त साईं वेठो आहे, अड़े साईं तवाफ़ पियो करे। मोटी चवंदा अदा मां साईं खे तवाफ़ वेठो, चवंदा चरियो थियईं हिते त साईं हिते वेठो, चई बाबा अखियुनि सां ॾिठो अथऊं। इहो सभु उनखे करण लाइ ये सब काम शैतानों की मदद से अंजाम देते हैं। मिसाल तौर हीअ ॾिसो, हे बाए जे पुट खे मथे खयूं बीठा आहिनि जिन, हिनखे बैलेंस करणु था सेखारनि। हे वरी चाइना में बि ईअं आहे, इनखे मथे उॾाइनि था। हे बि ॾिसो, हे मथे खयूं बीठा आहिनि। इहे जेके आहिनि न शैतानी जिन जो पावर आहे। ओलिया शैतानों को खुश करने के लिए उनको हवा में उड़ाना, बग़ैर अरफात के उड़ा कर तवाफ़ कराना, मालदार बनाना और उनको साहिब करामत मशहूर करना, ये शैतान जा पावर आहिनि। तंहिंजे करे अल्लाह ताला जेके इन्हनि अलाह जे रसूल खां बि इहे पिया घुरनि त असां तोखे रसूल न मञींदासीं जेसि ताईं असांखे हे कमु करे। कहिड़ो? कालू लन नौ मिन लक, चई असां तो ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान न आणींदासीं हता तफ़जुर लना मिनल अर्द यंबुआ, हिते आसमान मां चश्मो कढी ॾेखार, हिन ज़मीन मां चश्मो कढी ॾेखार। ओ तकून लक जन्नत में नखेलियूं व अनबिन, या त तो वॾी जागीर हुजे जंहिंमें खजनि जा वण हुजनि, अंगूरनि जा हुजनि। व तुफ़जर अनार ख़िलालो मां तफ़जीरा, ऐं उन तुंहिंजे जागीर मां वाह वहनि, नहरूं वहनि। ओ त अलाह ताला इन जे जवाब में जेको आहे सो चवे थो अवलम यकिफ़ुम, चए थो पर छा हीअ मौजज़ो घटि आहे, हीअ मौजज़ो घटि आहे। अन्ना अंज़लना अलैकल किताब, असां तव्हांखे ही क़ुरान ॾिनो आहे, युतला अलैहिम, जो तव्हां उनखे पढ़ी ॿुधायो था। इन फ़ी ज़ालिक रहमतन, हिन में रहमत आहे। व ज़िक्रो लिक़ौमी यूमिनून, ईमान वारनि लाइ हिन में नसीहत आहे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा मिन अंबिया मिन नबीन, हर नबीअ खे इला कद ऊतिय मिन आयात, उनखे मौजज़ा ॾिना विया, मां मिसलहू आमन अलैहि बशर, जो माण्हुनि ते ईमान आंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे लठ ॾिनई, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको सो मोहन खे क़ब्रुनि मां उथारे जीआरींदो हो, अंधनि खे सॼो कंदो हो वग़ैरह वग़ैरह। इनमा कान लज़ी ऊतीत, मूंखे जेको मौजज़ो ॾिनो विया, वहियन औहल्लाहु इलैहि, ही वही आहे जेको अलाह मूं ॾे वही कई आहे। फ़ अर्जू, तंहिंजे करे चए थो मूंखे उमेदु आहे अन अकून अक्सरम ताबियन यौमल क़यामत, त क़यामत में मुंहिंजी उम्मत इन सभिनी नबियुनि खां वधीक हूंदी। तंहिंजे करे इन क़ुरान पाक जे बारे में जेको सो नाऊं सदर हिंदुस्तान जो पंडित शकर दयाल शर्मा क़ुरान शरीफ़ ते हिकिड़ी पंहिंजो लिखी अथई। छा थो चवे? चए थो अमल की किताब थी, दुआ की किताब बना दिया, समझने की किताब थी, पढ़ने की किताब बना दिया,
जिंदों का दस्तूर था, मुर्दों का मंशूर बना दिया। जो इल्म की किताब थी उसे ला इल्मों के हाथों थमा दिया। तस्खीर कायनात का दर्स देने आई थी, सिर्फ मदरसों का निसाब बना दिया। मुर्दा कौमों को जिंदा करने आई थी, मुर्दों को बख्शवाने पे लगा दिया। ए मुसलमानों, ये तुमने क्या किया? हिंदुओं जी, अल्लाह ताला असांखे हिन क़ुर सां मोहबत पैदा करे, नबी करे सुन्नत सां मोहबत पैदा करे। छो त सुन्नत हिन क़ुर जी एक्सपीरियंस आहे। ॿई क़ुर आहिनि। ॼार नंबर 14, कूड़ियूं हदीसूं ठाहे ऐं रसूल सलाम जे नाले ते धंधो था हलाइनि, कूड़ियूं, ऐं इन खे पकड़ियो वियो आहे। अल्लाह ताला शेख नासिरुद्दीन अलबानीअ जे क़बर में नूर भरे, जंहिं 25 किताब हेॾा थुल्हा लिखिया जेके सभु इहे कूड़ियूं हदीसूं पकड़े उन में विधियूं अथसि। पंहिंजे तरफ़ां न, पर उहे जेके वॾा वॾा मुफ़क्कर आलिम हा, मुहदिस आहे, उन्हनि जे रेफरेंस सां ॾसियो अथसि त फलाणे मुहदिस इहा कूड़ी आहे, इहा कूड़ी आहे। 25 वॉल्यूम लिखिया अथसि। मां तव्हांखे 2 टे ॿुधायां थो। पहिरीं ॻाल्हि कि अलाह जे रसूल चयो त अहिड़ा माण्हू पैदा थींदा। ॿुधो क़ुर नबी साईं छा थो फरमाए। हीउ सही मुस्लिम जो मुक़दमे आहे। काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकून फी आख़िर ज़मान, जीअं वक़्तु पोइते थींदो वेंदो न, त पोइ हिकिड़ा ईंदा दज्जालून कज़ाबून, दज्जाल कूड़ा, यातूनक मिल अहादीस, अहिड़ियूं हदीसूं तव्हांखे ॿुधाईंदा बिमा लम तस्मऊं अंतुम वला आबाउकुम, जो न तव्हां ॿुधियूं न तव्हांजे वॾनि ॿुधियूं। फ इयाकुम व इयाहुम, मां तव्हांखे इन्हनि खां ख़बरदार थो कयां। ला युज़िलूनकुम, इहे तव्हांखे गुमराह न कनि। वला यफ़्तूनकुम, तव्हांखे मुसीबत में न विझनि। इहे कूड़ियूं। हाणे मिसाल तौरु अचो 2 टे हदीसूं कूड़ियूं कढूं था। नंबर 1, इख़्तिलाफ़ उम्मती रहमा। चवनि था हे जो असां फ़िरका क़ाइमु कया आहिनि न, अलाह जो रसूल चयो त हिन इख़्तिलाफ़ में रहमत आहे। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, पाण में इख़्तिलाफ़ करे ॼुंडा पट कयो, वरी इहो इख़्तिलाफ़, त इहा सॼी कूड़ी आहे। ऐं शेख अलबानी इन खे रेफरेंस कयो आहे त इहा हदीस ई कान्हे त इख़्तिलाफ़ उम्मती रहमत आहे। वरी छा था चवनि त नबी करीम सलाह त जॾहिं पाण तबूक मां मोटियो, चए थो त नबी अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रजाना मिनल जिहादिल असगर इलल जिहादिल अकबर। चए हे जेको विया हुआसीं न जंग करणु रोमन वारनि सां, इहो नंढो जिहाद आहे, हाणे मोटिया हूं वॾे जिहाद लाइ। त पुछियो वियो कालू वमल जिहाद अकबर साईं, इहो वॾो कहिड़ो आहे? कालू जिहादिल कल्ब, माना भई ज़िक्र कयो, तस्वीर फेरायो। माना इहो कमु दुश्मन सां जान ॾियण खां बि इहो वॾो आहे। इहो कूड़ी हदीस आहे, इहो बिल्कुलु कूड़ी आहे। उन खां पोइ ॿियो अचे थो, मन हजल बैत वलम यज़ुरनी फ़क़त जफ़ानी, जेको हज करणु आयो आहे मुंहिंजी क़बर जी ज़ियारत न कयईं, इहो मूंसां माना बेवफ़ाई कयईं। इहा पूरी हदीस आहे, अहिड़ी का बि अहिड़ी हदीस कान्हे का। वरी ॿियो हदीस चए थी रकातान बि अमामा, जेकॾहिं हे जेको माण्हू अमामो पाईंदा आहिनि न, चए थो इन में 2 रकातूं अमामे सां पढ़णु ख़ैर मिन सबई रकत बिल अमामा, त बिना अमामे जे जेकॾहिं सादी टोपी 70 जेकॾहिं तव्हां रकातूं पढ़ंदव त अमामे में 2 रकातूं इन 70 खां वधीक सवाब। कूड़, इहा हदीस ठुप कूड़ी आहे। अहिड़ी का ॻाल्हि अलाह जे रसूल कान चई आहे। तंहिंजे करे आम टोपियूं पायो, पर मना कान्हे जो कयो, पर इन जे लाइ न माण्हुनि खे धोखो न ॾियो। वरी ॿी जाइ ते अचे थो सलाद फिल अमामा तो दरब अशरत आलाफ हसना, चए थो जेकॾहिं अमामो इहो ॿधी जेको पटको ॿधी ऐं नमाज़ तव्हां पढ़ंदव त इन में तव्हांखे 10 लख नेकियूं मिलंदियूं। इहा बि सॼी कूड़ आहे, इहा आहे ई कोन पंहिंजो हदीस सही। वरी आहे हदीस अल नज़र इला वजह मरात अल हुसना व ख़ुदरत यज़ीद फी बसर, चए थो सुहिणी औरत जेका सुहिणी शिकिल वारी आहे उन ॾे निहारणु ऐं सावक ॾे निहारण सां अखियुनि जी बसीरत वधे थी। इहो कूड़ आहे, इहो केॾी ठगी था कनि। माना मायूं विहारियो सुहिणियूं वेठा निहारियो त जीअं अखर जी नज़र तेज़ थिए। वरी चवनि था औलाद ज़ना यह शुरून योमल क़यामत अला सूरत गिर्द वल खनाज़ीर, माना जेको ॿारु ज़ना जे करे पैदा थिए थो त उहो क़यामत जे ॾींहं ते इन खे उथारियो वेंदो, माना खंज़ीर हूंदो ऐं भोलड़ा थी उथंदो। कूड़ भाई, हिकिड़ो ज़ना जो ॿारु पैदा थिए थो त उनजे ॿार जो कहिड़ो ॾोह आहे? उहो ॿारु अलाह जो वली थी सघे थो, इहो ॿारु जेको आहे सो जन्नत में वञी सघे थो। ऐं हिन ते कूड़ हणंदे जेको ज़ना जो ॿारु आहे, पोइ माना जेके हाणे ज़ना में ॿार ॼावा पोइ उन्हनि खे इन लाइ त पादर था ठोकनि माण्हू त भई तूं अहिड़ो आहीं, तूं अहिड़ो आहीं, ऐं तूं उअं ई जेको आहे सो बोलो थींदी ऐं थींदी। सॼी कूड़ आहे, इहा का ॻाल्हि कान्हे का। उन खां पोइ वरी ॿी हिकिड़ी कूड़ी हदीस आहे ल वे तक़द अहदकुम बि हजरनि लफ़ो, चए थो जेकॾहिं हे जेके माण्हू आंगुर में पाईंदा न पंहिंजो पथर विझंदा आहिनि, त चए थो अलाह जो रसूल फरमायो आहे त
त जेकॾहिं तव्हां हिन पथर में अक़ीदो रखंदव त तव्हांखे उन अक़ीदे जो नफ़ो थींदो। कूड़ आहे या अलाह जे रसूल कॾहिं बि कोन फरमाया पथर आहे, न हिन में नफ़ो आहे न हिन में नुक़सानु आहे। हता के हजरे असवद जेको आहे, जॾहिं हज़रत उमर उन खे चुमणु वियो त चएसि थो ॿुध ए हजरे असवद, तूं हिकिड़ो पथर आहीं, न मां तो मां नफ़े जो आहे न को मूंखे नुक़सान जो अक़ीदो आहे, पर छाकाणि त मां पंहिंजे प्यारे नबी करीम सलाह सलम खे तोखे चुमंदे ॾिठो तॾहिं मां उनजी सुनत में तोखे चुमां थो, बाक़ी तोखे का शइ कान्हे का। इहो आहे ॻाल्हि। ॻाल्हि नंबर 15 चवनि था औरों की हाथों की कमाई से अपना ऊंचा घर चलाएंगे और अपने लिए कहेंगे कि दुनिया ढूंढ है और इसीलिए हम कोई धंधा नहीं करते। हम इबादत में इतने मशगूल हैं कि हमारे पास धंधा करने के लिए वक्त ही नहीं। अल्लाह, अच्छा पोइ माना जेके ॿिया कमा उनजी खाओ ऐं तव्हां पाण धंधो न कयो। तंहिंजे करे अच्छा त हाणे ब्रेक ते वञा थो, पोइ इहो ॼार नंबर 15 ते ॻाल्हायूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं, ॻाल्हि हले पई त जेके दुनिया जा धोखा 19 केड़ांत में 15 धोखे ते पहुता आहियूं। असांखे कीअं था ॾियनि, छा था चवनि? चए था औरों के हाथों की कमाई से अपना ऊंचा घर चलाएंगे, माना असांखे ॾंड ॾींदा, पैसा ॾींदा, पोइ हुन में महल ठाराईंदासीं, एसियूं लॻाराईंदासीं, पेजारो वठंदासीं, ऐं बाक़ी पंहिंजे लाइ चवंदा त कहेंगे कि दुनिया ढूंढ आहे, माना डप आहे, इसीलिए हम कोई धंधा नहीं करते, हम इबादत में इतना मशगूल हैं कि हमारे पास धंधा करने के लिए वक्त ही नहीं है। आइने हाँ अचो, तो उनसे पूछा जाएगा कि क्या आप हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह, इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह, इमाम मालिक रहमहुल्लाह, इस तरह के कई अल्लाह वालों से भी ज़्यादा दीन का काम करते हैं? क्योंकि वो तो दीन के काम के साथ अपना हलाल धंधा भी करते थे। कम कंदा हुआ, काठियूं कंदा हुआ, सभु कमु कंदा हुआ। तव्हां उन्हनि खां बि वॾा थी विया, एॾो बिज़ी थी विया, तव्हां हाणे तव्हां पिन ते पंहिंजो कंहिंजो जेको सो गुज़र कंदव ऐं ॿारनि खे पिन ते खाराईंदव, छो त असां बिज़ी आहियूं अलाह जी इबादत में। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो हदीस शरीफ़ में, अल मोमिन कवियुन ख़ैरूं व अहब इलल्लाह मिन मोमिन ज़ईफ़ व कुल फी कुलिन ख़ैर। याने चए थो त अलाह ताला त हिकिड़ा 2 मोमिन आहिनि, ॿई हिकु जहिड़ा मोमिन आहिनि, ईमान हिकु, पर हिकिड़ो जेको धंधो करे थो, कमाए थो, रिच थी थो वञे, अमीर थी थो वञे, उहो अलाह खे वधीक प्यारो आहे हुनजे मुक़ाबले में। रीज़न आहे त इहो ज़कात ॾींदो, ग़रीबनि जी मदद कंदो। बाक़ी हिकिड़ो मोमिन थी ऐं फ़क़ीर थी वेठो आहे, पिन ते वेठो आहे, न, बल्कि तव्हांखे महिनत करणु खपे, अलाह जे दीन सां गॾोगॾु धंधा कयो, कमु कयो, तिजारत खोलियो। तंहिंजे करे जेको आहे सो इन में सैयद कुतुब शहीद पंहिंजे तफ़सीर में लिखे थो, दुनिया से अलग थलग रहना दीन के मिजाज और फितरत के ख़िलाफ़ है। खुदा परस्ताना असलूब ज़िंदगी की फितरत में नहीं कि वह जुदाई कैफियत इखलाकियात और शार इबादत या हयात बशरे के मुख्तलिफ गोशों में सिर्फ एक तंग गोशे जिसे शख्सी अहवाल का तव्हांखे सभु कमु करिणो आहे, हिम्मत करणी आहे, महिनत, पिन जो पैसो जाइज़ कोन्हे। नंबर 16 चए तो गुनाह रे कबीरे करते जाओ, उम्मती होने की वजह से बख्शती जाओगे। अब अल्लाह जो रसूल असांखे तव्हांखे जहन्नम मां कढी ईंदो, बसि गुनाह भली पियो कर, बसि तव्हांजी बख़्शिश थींदी। इन ते अलाह ताला क़ुर असांखे चए थो, व ख़लफ़ मिन बादिहिम ख़लफ़ुन, चए थो जीअं ज़मानो अॻिते ईंदो त हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा, वरसुल किताब जेको हिन क़ुर हुननि खे विरसे में मिलंदो, हुनजे घर में पियो हूंदो, पीउ मां ॿुधायो हूंदनि, याख़ून अर्ज़ हाज़िल अदना, पोइ छा था कनि त हिन दुनिया में माल कमाईंदा, पोइ ठगी करे, चोरी करे, हराम करे, रुश्वत करे, पोइ वरी छा चवंदा, यक़ूलून सयुग़फ़र, अलाह माफ़ु करे छॾींदो न, नबी साईं जी उम्मत आहियूं, अलाह माफ़ु कंदो। हा जेकॾहिं ओॾी महिल तौबा कनि त बिल्कुलु माफ़ु कंदो, पर छा आहे, वई या तिम अर्ज़ुन मिसलू, वरी अहिड़ी रुश्वत जो हराम जो पैसो ईंदो, या ख़ुदि वरी खणंदा, पोइ त माफ़ु कोन। माना इहे इन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफ़ा जे आसिरे में पिया हराम खाईंदा, भला हिकिड़ो दफ़ो खाधा, पोइ तौबा कयो न, वरी खाईंदा। त इहा ई जेका अक़ीदो इन्हनि माण्हुनि खे त गुनाह कबीरा करते जाओ, उम्मती होने की वजह से बख़्शते जाओगे। तंहिंजे करे अलाह ताला इन जे नाले फरमाए थो त ज़ालिक, इहे अहिड़ा माण्हू
बि अनहम कालू ऐं पोइ वधि में चवंदा छा था चवनि लन तमसना नार इला अयामन महदूद चई जेकॾहिं जहन में वियासीं न त नबी करे उमत आहियूं न चंद ॾींहं रही वरी असांखे उतां कढियो वेंदो ग़रहम फी दीन हम अलाह चए थो इहो दीन तव्हांखे कंहिं ॾिनो आहे कंहिं तव्हांखे धोखो ॾिनो आहे इन मामले में तव्हां धोखे में पइजी विया हो वमा कानू यफ़्तरून जेके तव्हां कूड़ ठाहिया आहिनि क़ुर में त अहिड़ी ॻाल्हि कान्हे का 11 नंबर 17 फ़िरके वारियत की बुनियाद कुरान की चंद मखसूस आयतों पर रखी जाती है हर फ़िरके की अपनी अपनी मखसूस आयात और मखसूस सुन्नत के टुकड़े होते हैं टुकर कया विया आहिनि मिसाल तौर हिकिड़ा चवंदा आहिनि अकीमू सलात वतकू माना निमाज़ पढ़ो ॿिया वरी फ़िरको ठाहे फ़ज़ कुरिन अज़कू माना अचो ज़िक्र कयो बसि वेठो तस्बीह पिले ऐं ॿिया वरी इन अला इन ओलिया अलाह ला ख़ौफ़ वला अलाह जा ओलिया आहिनि उन्हनि खे को ख़ौफ़ कोन थींदो हाणे इन जो आहे त सुन्नत जा टुकड़ा ईअं था कया वञनि ऐसे किए जाते हैं कि मुख़्तलिफ़ आपस मुख़्तलिफ़ क़िस्म के लिबास पहने और मुख़्तलिफ़ रंग के अमामा बांधे फ़िरका वारियत वाले उनमें से किसी एक रंग को पकड़ कर सुन्नत के नाम पर अपनी जमात की पहचान करते हैं हाणे ॾिसो के आहिनि रुगो सफ़ेद टोपियूं था पाइनि के सायूं टोपियूं पाए वठा को कहिड़ी टोपी यानी पछाड़ीअ में टोपियुनि जा रंग जॾहिं ख़तमु थी विया त हे जेका ब्राउन टोपी आहे इहा रंग ई कोन हो पोइ छा चयूं त नबी साईं जी अछी टोपी पई हिकिड़ी लोह जी पेतीअ में पोइ उनखे कटु लॻी वई त पोइ इहो रंग थियो आहे तॾहिं इहा असां सुन्नत करे पायूं माना हर फ़िरको पंहिंजे रंग जी टोपी पाए वेठो आहे ऐं तंहिंजे करे इहे सुन्नत जा टुकरनि जाल नंबर 18 दीनी धोखेबाजों का सारा धंधा लोगों को खौफ में मुब्तला करके अपना मुती बनाना होता है तव्हांखे ड्रिजारींदा अलाह ताला ख़बरदार कयो आहे चए थो इनमा ज़ालिकुम शैतान इहो शैतान आहे या शैतानी इंसान आहिनि युख़विफ़ ओलियाहू ऐं इहे तव्हांखे ड्रिजारीनि था फला तख़ाफ़ुहुम इन्हनि खां न ड्रिजो व ख़ाफ़ूनी अलाह चयो सिर्फ़ु मूंखां ख़ौफ़ इख़्तियार कयो इन कुंतुम मोमिनीन तंहिंजे करे इन्हनि जे ख़ौफ़ जे धोखे में न अचो आख़िरी जार नंबर 19 फ़िरके वारियत के बाढ़ में फंसे लोगों को यकीन दिलाएंगे कि हमारे पीछे चलो सारी जिम्मेदारी हमारी है और अगर कहीं गलती भी हुई तो अल्लाह को हम जवाब देंगे तुम लोगों से पूछ गुछ नहीं होगी तंहिंजे करे इहो साॻी आयत आहे वकाल लज़ीन कफ़रू काफ़र चवनि था लिलज़ीन आमनू नुतबियू सबीला असांजे रस्ते ते हलो नहमिल ख़तायाकुम असीं तव्हांजा सभु गुनाह खणंदासीं अलाह चए थो गुनाह कोन खणंदा वरी ॿी जाइ ते चए थो त अलाह पाला तव्हांखे वार्निंग ॾेई छॾी आहे चए थो त ॿ ॻाल्हियूं अलाह चए थो त मां तव्हांखे तव्हांजे जीन में विधियूं आहिनि माना उहे शयूं असांजे ॼमण साण असांजे दिलि में उहे ॻाल्हियूं अलाह विझी छॾियूं नंबर 1 वाइज़ अख़ज़ रब्बकुम मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुरियतहुम जीअं ई आदम अलैहिस्सलाम जे पिट मां उहा हुन जा सॼा औलाद कढियईं उनजा अरवा अशहदुम अला अनफुसिहिम त उनखे बीहारे चई त हिकिड़ी शाहिदी ॾियो अलस्तु बि रब्बकुम छा मां तव्हांजो रब न आहियां त कालू भला शहदना त सभिनी रूहनि चयो बिल्कुलु असां शाहिदी ॾियूं था त पोइ अलाह चए थो हींअर जॾहिं तव्हां ज़मीन में वेंदव न इहा ॻाल्हि तव्हांखे हर वक़्तु यादि हूंदी पर पोइ क़यामत जे ॾींहं ते अची ईअं न चइजो अंतकूलू योमल क़ियामत इना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन त असांखे इहा ख़बर कान हुई त असांजो को रब बि आहे तंहिंजे करे इहा शइ नंढड़े ॿार जॾहिं जवान थिए थो उनजे दिलि में पियल आहे पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे त को बुत खे रब थो सम्झे को जबल खे रब थो सम्झे को बाहि खे रब थो सम्झे को तारे खे रब थो सम्झे को चंड खे रब थो सम्झे कंहिं पीर खे रब थो सम्झे जीअं मां तव्हांखे मिसाल ॿुधाया पर हर इंसानु कंहिं न कंहिं हस्तीअ खे ॻोल्हे थो दुनिया जी का बि क़ौम आहे कंहिं न कंहिं इबादत खां काफ़िल आहे छो त हिन जीन में पियल आहे ऐं चए थो हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधो आओ तक़ूलू चए थो हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधो इहा बि मूंसां आर्ग्यू न कजो मूंखे ईअं न चइजो कहिड़ो इनमा अशरक आबाउना मिन क़बल व कुन्ना ज़ुरियतम मिन बादिहिम चई त ईअं न अची चइजो त इहो जेको शिरक असां करे मुआहूं इहो शिरक आबाउना असांजे बुज़ुर्गनि कयो असांखां अॻु में किताब लिखी आहे व कुन्ना ज़ुरियत में बादिहिम असां त उनखां पोइ आया आहियूं असां त उनजे चवण ते उनजा किताब पढ़ी चयोसीं त इहो शिरक न आहे इहो हक़ु आहे असां कयो त अलाह चए थो इहो मां तव्हांखां नथो ॿुधणु चाहियां ऐं पोइ तव्हां मूंखे वरी चवंदव अफ़ तुहिल किना बिमा फ़ाइल मुतलून त अलाह साईं किताब इन्हनि लिखिया शिरक इन्हनि बुज़ुर्गनि कयो असां त उनजे पोयां हुआसीं तंहिंजे करे इन्हनि ॾोह कयो त असांखे मारींदे छा चए थो औ तक़ूलू इहा आर्ग्यूमेंट मां तव्हांखे न वठंदुसि छो तव्हां अटे जो पाउ खाधो आहे हाणे मिसाल तौर ते मार्केट में वञो था वञी था कपिड़ो था वठो पाण था पसंदि कयो न या चवंदव त पंहिंजो फलाणे बुज़ुर्ग चयो आहे त कपिड़ो ई वठो पंहिंजी पसंदि था कयो मानी खाइण फ्रूट वठणु वञो था तव्हां कीअं था वठो फ्रूट पंहिंजी पसंदि जो वठो था
पोइ हाणे वरी जेको सो फुर घर वठी अचे चयो त दुकान वारे जो ॾोह आहे मूंखे चई तूं हे खण। जॾहिं तव्हां दुनिया जे मामले में सॼी डिसीशन पंहिंजी पाण कयो था त अलाह चए थो क़यामत ॾींहुं मूंखे अची ख़बरदार इहे बीही केरु मूंखे न चवे साईं फलाणो बुज़ुर्ग हो मां त उन ते यकीन रखियो मूंखे कहिड़ी ख़बर ते शिरक आहे, या साईं हे फलाणो हिकिड़ो किताब मूं पढ़ियो अॼु खां 200 साल पुराणो लिखियलु उन में लिखियलु त ही कमु कयो मां उहे कया, हाणे त मूंखे ख़बर पई थी कूड़ लिखी वियो ठगी करे वियो शिरक निकितो आहे, पर हाणे मूंखे त हलाक न कर मां त हुन किताब ते हलियुसि। चए थो इहा मां आर्ग्यूमेंट तव्हांखे न कंदुसि छो त आउं तव्हांखे इंसानु इंडिपेंडेंट अकुल वारे करे मोकिलियो आहे। ऑप्शन इख़्तियार करणु तव्हांजो कमु आहे, जेकॾहिं ग़लति ऑप्शन इख़्तियार कयो था त इन जे करे तव्हांजी बचति कान थींदी, तव्हांखे बाक़ाइदे अज़ाब मिलंदो। बाक़ी चओ त फलाणे मूंखे चयो मूंखे फलाणे गुमराह कयो फलाणे मूंखे चयो इहो चई गुफ़्तगू मूंसां केर बि न करे। इहे आहिनि 19,000 जेके मां तव्हांखे ॿुधाया आहिनि जेके मुआशिरे में हलनि पिया था, ऐं 19,000 जो क़िस्म आहे 19 स्पाइडर या मकड़ियुनि जे ॼारनि सां, छाकाणि तुंहिंजूं 19 फैमिलियूं आहिनि उन्हनि जे फासाइण जा पंहिंजा पंहिंजा तरीक़ा आहिनि। तंहिंजे करे इहे 19,000 बि हर को कंहिं वटि 2 आहिनि, कंहिं वटि 1 आहे, को 3 रखियो वेठो आहे, कंहिं वटि अधु आहे, कंहिं वटि कीअं आहे। इहे सॼो मुआशिरे में हीअं मकड़ियुनि वांगुरु फाथल आहिनि। पोइ इहे जेके ॼार जेकॾहिं ॼार में फासी थो वञे त पोइ एॾो ॼार मज़बूत आहे जीअं मकड़ीअ जो धाॻो लोह खां 5 दफ़ा मज़बूत आहे, पोइ माण्हू फासी थो वञे। ऐं उन मां निकिरण जो जेकॾहिं तरीक़ो आहे त हीअ आहे, जे तव्हां हिन खे सम्झो त इहे सभु ॼार अलाह चए थो ओह नल बैत त इहे ॼार कमज़ोर आहिनि, कमज़ोर ईअं यकदमि टुटी पवंदा, न त अहिड़ा ॼार आहिनि जेकॾहिं क़ुर ते न ईंदव त तव्हां सुक थिया पिया हूंदव, फतकी बि कोन सघंदव। तंहिं करे मां अलाह पाक खां दुआ घुरां थो त अलाह पाक असांखे सम्झ था फ़रमाए। हाणे मां हिन ॿिए पार्ट में जेके मां तव्हांखे 50 क़ाइदा ॾसिया हुआ न, त क़ुर पाक में 50 हिकिड़ा क़ाइदा आहिनि जंहिंमां असां शायदि 32 क़ाइदा 2 पार्टनि में करे चुका आहियूं। ऐं हाणे जेको हिन में जेको वक़्तु बचियो आहे उन में बाक़ी जेके 18 क़ाइदा बचनि था इनशा पोइ मां हाणे उन जो ज़िक्र कयां थो ऐं कोशिशि कयूं था त अॼोको ॾींहं में इहे 18 क़ाइदा ख़तमु कयूं, छो त सुभाणे मुंहिंजो वरी तमामु अहम आहे त असां जेके से धोखा कीअं था खाऊं ऐं कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि असां सां छा कयो थो वञे। हिननि धोखनि वारी ॻाल्हि न आहे, पर हिकिड़ो ॿियो टॉपिक आहे, इन ते बि मां उन टॉपिक ते मां वाक़ई यकीन कयो त मां ॾाढी महिनत कई आहे ऐं सुभाणे इनशा तव्हां उन जे लाइ ज़रूरु उथिजो। हाणे हींअर ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ हिन जो पार्ट 2 में मां उहे 20 जेके आहिनि 18 जेके बाक़ी क़ुर जा क़ाइदा बचनि उन जो ज़िक्र। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मां तव्हांखे हिकिड़ो किताबु ॾेखारियो अरबीअ जो जंहिंमें आहे त 50 बुनियादी क़ाइदा क़ुर में, तंहिंमां 31 मां करे चुको आहियां 2 लेक्चर्स में। हाणे बाक़ी जेको टाइम बचियो आहे मूं वटि अधु कलाक खनि जो, इन में मां इहे बाक़ी 18 करे वेंदुसि। क़ाइदो नंबर 32 रब साईं फरमाए थो वलई युख़लिफ़ अल्लाह वादहू, माना जेके अलाह साईं तव्हां सां क़ुर में जेके वाइदा कया न इन तां अलाह कोन फिरंदो। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह फरमाए थो त चए थो यस्तअजिलूनक बिल अज़ाब, माण्हू था चवनि त अज़ाब अचे अज़ाब अचे। हिकिड़ो मिंट, हा सॉरी वरी त अलाह चए थो त वलई युख़लिफ़ अल्लाह वादहू, अलाह पंहिंजा वाइदा तव्हां फिरंदो कोन, छो फिरे? तंहिंजे करे इहो 32 क़ाइदो आहे क़ुर जो त अलाह पंहिंजे वाइदनि तां कोन फिरंदो। बाक़ी अलाह ताला फरमाए थो त व यस्तअजिलूनक बिल अज़ाब, माण्हू चवनि था किथे आहे अज़ाब, तकड़ था कनि अज़ाब लाइ। वलई युख़लिफ़ अल्लाह वादहू, अलाह पंहिंजे वाइदे तां कोन फिरंदो। इन यौमन इंद रब्बिक का अल्फ़ सनतिन मिम्मा तअदून, अलाह वटि तव्हांजा 1000 साल हिकु ॾींहं जे बराबरि आहिनि। हाणे त हिन अज़ाब जे त माना अलाह माना तव्हां जेको तकड़ था कयो तॾहिं की तव्हांजा 1000 साल अलाह वटि हिकु ॾींहं जे बराबरि आहिनि। तंहिंजे करे जेको अलाह फरमाए थो त अलाह पंहिंजे वाइदे तां कोन फिरंदो। क़ाइदो नंबर 33 वक़्तक फ़ी मा आताक अल्लाह दारुल आख़िरत, चए थो जेको हिन दुनिया में अलाह तोखे दौलत ऐं शयूं ॾिनियूं आहिनि इन्हनि खे कन्वर्ट कर आख़िरत जे बैंक में। आख़िरत में बैंक खुलियल आहे, लफ़्ज़ी तर्जुमा वक़्तक फ़ी मा आताक अल्लाह दारुल आख़िरत, जेको कुझु तव्हांखे अलाह ॾिनो आहे इन खे आख़िरत में मोकिल। वला तंस नसीबक मिन दुनिया, पर हिन दुनिया में बि जेको ज़रूरी हिसो खाइण जो आहे उनखे तूं न विसार। तंहिंजे करे जेको अलाह फरमाए थो इन लाइ त
व अहसन कमा अहसन ला, भलाई कर जहिड़ी तोसां अलाह भलाई कयो, तव्हांखे अलाह हेॾी प्रॉपर्टी मिल्कियत ॾिनी आहे। इलाही वला तबगल फ़साद फिल अर्द, ज़मीन में ठगी ऐं फ़साद न फैलाए। इन अलाह ला युहिब्बुल मुफ़्सिदीन, अलाह जेको आहे सो फ़सादनि खे कोन थो फैलाए। लेकिन हिकिड़ा अंधा माण्हू आहिनि जीअं कारून, छा पियो चए, मां छाजे लाइ ॾियां, मां छो ख़र्चु कयां, काले न मां उती तो अलाह इल्म न ईंदी, मां पंहिंजे महिनत सां कमाया आहिनि ॾोकड़ा, मां न ॾींदुसि अलाह जे रस्ते में। त चए थो त अलाह थो पुछे हिन खां, अवलम यालम अन अलाह कद अहलक मिन क़बली मिनल कुरून मन हू अशद मिनहू क़ुव्वतूं अक्सर जमा, चई तव्हां खां अॻु में तोखां वधीक अमीर माण्हू, ताक़त वारा माण्हू, उन्हनि खे मूं हलाक कोन कयो आहे। वला युसल अन ज़ुनूबहुमुल मुजरिमून, अलाह चए थो क़यामत ॾींहुं तव्हांखे जेको अहमाल नामो मिलंदो, तव्हां खां इहो केरु कोन चवंदो इहो ॾोह कयो आहे न कयो आहे। उहो त हुन में सभु ज़ाहिर, छो त अलाह वटि ऑडियो बि हूंदी, वीडियो बि हूंदी। क़ाइदो नंबर 34, वलन तरदा अनकल यहूद वलन नसारा हता ततिब मिलतुम, इहे यहूदी ऐं इहे जेके क्रिश्चियंस आहिनि न, इहे कॾहिं बि तव्हां सां राज़ी न थींदा जेसिताईं इस्लाम न छॾींदो, या इस्लाम खे बिल्कुलु छॾे ॾींदो तव्हां सां राज़ी थींदा। तव्हांजे दीन खां, तव्हांजे जिहाद खां, तव्हांजे इस्लाम जे मोहबत खां इन्हनि खे नफ़रत आहे ऐं इन ॻाल्हि खे ख़तमु करण जी पूरी कोशिशि कनि था। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त इहे तव्हांखे राज़ी न थींदा। कुल इन हुदल्लाह हुवल हुदा, ऐं तव्हां चओ त हीअ जेको अलाह हिदायत ॾींदा असुल हिदायत इहा आहे। वले नितबत अहवाहुम, जे इन्हनि क्रिश्चियन यहूदियुनि जे प्रोग्राम ते, उनजे शेड्यूल ते हलंदो, बादल जी जौक मिनल इल्म, जॾहिं की तव्हांखे हीउ इल्मु अची चुको आहे, मालक मिन अलाह मिन वलियूं वला नसीर, पोइ अलाह खां उमेदु न रखो त तव्हां अलाह तव्हांजी का मदद कंदो या तव्हांजी दोस्ती कंदो। तंहिंजे करे उन खां पोइ क़ाइदो नंबर 35, वैज़ा सलक इबादी अन्नी फ़इन्नी करीब, जेकॾहिं मुंहिंजो ॿानो तव्हां खां पुछे थो मुंहिंजे बारे में, त उनखे चओ त मां तुंहिंजे सफ़ा वेझो आहियां, मां तुंहिंजे सफ़ा वेझो आहियां, माना साह जी रग खां वेझो आहियां। तंहिंजे करे मूंखां घुर। हाणे हिकिड़ी हस्ती जेका तव्हां सां गॾु बीठी आहे, जेको प्रॉपर्टी बि उनजी आहे, ॾियण वारो बि उनजे हथ में आहे, उन खे छॾे मां ॿिए दर ते वञा, ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। शायदि चए त अलाह ॾुख थो करे ॿिया, ॾियण वारो मां आहियां, तूं वरी ॿियनि दरनि तां वञी थो पिनी। इहा ई ॻाल्हि हिते अलाह पाक करे थो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त वैज़ा सौल खे इबादी अन्नी फ़इनी करीब, मुंहिंजो ॿाना पुछनि चई मां सफ़ा वेझो आहियां। उजीब दावत दा इज़ा दानी, जॾहिं तव्हां मूंखां घुरो था मां बिल्कुलु उन ते एक्शन कयां थो। पर फल यस्तजीबू ली, तव्हां मुंहिंजो बि त चयो मञो, मुंहिंजे हुकुमनि ते हलो, वली यूं मिनू बि मूं ते ईमान आणियो, लअल्लहुम यरशदून, त तव्हांखे फ़ाइदा पवनि। तंहिंजे करे क़ाइदो नंबर 36, फतकुल्ला मस्ततातुम, चए थो अलाह जी परहेज़गारी, अलाह खां एतिरो तक़वा अख़्तियार कयो जेतिरो करे सघो था। अलाह साईं तव्हांखे को बि अहिड़ो हुकुम कोन ॾिनो त ॿ टंगूं हवा में मथे झले बीहो, कोन था करे सघूं, हिकिड़ी टंग खणी वधि वधि मथे कंदा। त अलाह चए थो त तव्हांखे जेतिरी मां ताक़त ॾिनी आहे ओतिरो त तव्हां अलाह खां तक़वा अख़्तियार कयो न। मिसाल तौरु अलाह साईं फरमाए थो, या लज़ीन आमनू इन मिन अज़वाजिकुम औलादकुम अदुव्वुन लकुम, हक़ीक़त में तव्हांजा घर वारियूं ऐं तव्हांजो जेको औलाद उहो तव्हांजो दुश्मन आहे, फ़हज़ुरूम, उन खां बचो। ज़रूरी न आहे त सभई दुश्मन थियनि, पर इन्हनि जे करे पाण खे जहन में न मोकिलियो त हाणे मूंखे पुट खे गाॾी वठी ॾियण, मां रुश्वत खावां, पुट खे गाॾी वठी मां अॻवा करायां। चए त इन्हनि खे राज़ी रखण जे लाइ पाण खे जहनम न मोकिलियो। वइन तफ़ू व तसफ़हू व तग़फ़िरू फ़इन लॻो, बाक़ी हुन सां सुठो हलो, इन में अलाह ताला गफ़ूर रहीम आहे। इनमा अमवालकुम औलादकुम फितना, चए थो इहे औलाद ऐं माल जेको तव्हांजे लाइ हिकिड़े आज़माइश जो सबबु आहे। वल्लाहु इंदहू अजरुन अज़ीम, अलाह वटि अजर अज़ीम आहे। ऐं उन खां पोइ अचे थो फतकुल्लाह मस्ततातुम, अलाह ताला खां तक़वा अख़्तियार कयो जेतिरो करे सघो था। वस्मऊ, ॿुधो हुन जी ॻाल्हि, क़ुर खे तर्जुमे सां ॿुधो। व अतीउ, पोइ ते अमल कयो। व अनफ़िकू, ऐं पोइ ख़ैर अलाह जे रस्ते में ख़र्चु कयो। ख़ैरुन लि अनफुसकुम, इहे तव्हांजे लाइ बहितर आहे। व मई यू कशुह नफ़्स ही, जंहिंखे कंजूसी ख़तमु कई वई अलाह जंहिंजी, फ़उलाइकुल मुफ़्लिहून, इहे फलाह पाईंदा। उन खां पोइ 37, फ़स्तक़िम कमा उमिरत, माना तव्हां उन रस्ते ते हलो जेको तव्हांखे अलाह हुकुम ॾिनो आहे, उन रस्ते ते हलो जेको तव्हांखे अलाह हुकुम ॾिनो आहे। क़ुर में अलाह साईं छा थो चवे, फमा ज़लमनाहुम, असां चए थो, अलाह चए थो असां कंहिंसां बि अज़ाब ॾेई ज़ुल्म कोन कयो आहे। वलाकिन ज़लमू अनफुसम, इहे अज़ाब जा सबब इन्हनि ख़ुदि पाण पैदा कया आहिनि। फमा अगनंत अनहुम
आलिहतुमुल्लती यदउन मिन दूनिल्लाह मिन शैइन, ऐं जॾहिं अलाह जो अज़ाब अचे पोइ इहे जेके जिन खे सॾीनि था अलाह खां सवाइ मोलनि खे, कंहिं हिन जी का मदद कान कई। लम्मा जा अमुर रबिक, जॾहिं अलाह जो अज़ाब आयो, वमा ज़ादूहुम तत्वीर, इन अमल इन शिरक हिननि जी जेको आहे सो जेको बीमारी वधाई ऐं अज़ाब वधायो। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो, क़ाइदो नंबर 38, फमई यामल मिसकौल ज़रतन ख़ैर यरा, जेकॾहिं हिकिड़ो एटम जे बराबरि बि को अमल करे थो उहो ज़रूरु पंहिंजे रिकॉर्ड में ॾिसंदो। वमई यामल मिसकौल ज़रतन शरयर, ऐं हिकु एटम जे बराबरि का बुराई करे थो उहो बि पंहिंजे रिकॉर्ड में आख़िरत में ॾिसंदो। क़ुर अलाह ताला फरमाए थो, इन अलाह ला यज़लिम मिसकौल ज़रतिन, अलाह ताला पंहिंजे तरफ़ां हिकु एटम जे बराबरि कंहिं ते ज़ुल्म कोन कंदो। वन तक हसनतुई युज़ाइफ़, हा बाक़ी नेकी कयो था उनखे वधाए ज़रूरु थो। यूत में लदनू अजरन अज़ीमा, ऐं पंहिंजे तरफ़ां तव्हांखे अजर अज़ीम ॾींदो। तंहिंजे करे जॾहिं तव्हांखे रिकॉर्ड मिलंदो न, पोइ वुज़ियल किताब, पोइ तव्हांखे उहो रिकॉर्ड हीअं मिलंदो। पर तरल मुजरमीन, त जेके मुजरम आहिनि उनखे पढ़ंदा, मुशफ़िक़ीन ममा वठी ॾकंदा त अड़े इहे सभु लिखियलु आहे। यक़ूलून, छा चवंदा या वहीरतन, हा मरी वियासीं। माल हाज़ल किताब, अड़े ही रिकॉर्ड कहिड़े क़िस्म जो रिकॉर्ड आहे। ला युगाद सगीरतूं वला कबीरतन इला आसा, ओ ज़री ज़री नंढड़ी शइ बि मूं कई आहे उहा बि हिन में लिखी पई आहे। यानी एॾो किताब डिटेल मिलियो आहे। व वजदू मां अमिलू हाज़रन वला यज़लिम रबुक अहदा, ऐं जेको आहे सो सभु हुनजे हाज़िर हूंदो ऐं अलाह कंहिंसां ज़ुल्म कोन कंदो। तंहिंजे करे क़ाइदो नंबर 39, अलाह ताला फरमाए थो, फ़ैज़ा फ़रक़ त फ़नसब व इला रबिक फ़रगब, जॾहिं बि तूं दीन जे हिकिड़े कम खां फ़ारिग़ थी थो वञी त वरी ॿिए कम में अलाह जी कोशिश में लॻी वञ, नाहे वेल वेहण जी। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो, अलम नशरक सदरक, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांजे सीने खे इशराह न ॾिनो। व वदाना अनक विज़रक, ऐं तव्हांजे मथां जेको वज़न हो रिसालत जो उन खे घटायोसीं। अल्लज़ी अनक ज़हरक, जेको तव्हांजी चेल खे पिए भॻई। व रफ़ानो अलक ज़िक्र, ऐं तव्हांजो नालो क़यामत ताईं ऊचो करे छॾियोसीं। फ़ इन माल उसर युसरा, तंहिंजे करे हर ॾुखियाईअ खां पोइ सवलाई थींदी आहे। इन माल उसर युसरा, हर ॾुखियाईअ खां पोइ सवलाई थींदी आहे। फ़ैज़ा फ़रक़ त फ़नसब, जॾहिं तव्हां हिकिड़े कम खां फ़ारिग़ थियो त वरी कोशिश में लॻी वञो। व इला रबिक फ़रगब, ऐं अलाह जी तरफ़ तव्हां राग़िब थियो। तंहिंजे करे क़ाइदो नंबर 24, इन अलाह यामुर बिल अदल, अलाह जेके बि हुकुम कया आहिनि उहे बैलेंस आहिनि, अदल जा हुकुम आहिनि। तंहिंजे करे फरमाए थो, व तमत कलिमत रबिक सिदकऊं व अदला, अलाह जा क़ुर में जेके ॻाल्हियूं आहिनि उहे पूरियूं थियूं सचाईअ सां ऐं अदल सां। ला मुबदिल कलमाती, इन में का बि तब्दीली कलमनि में न ईंदी। उहो समीन अलीम, हू ॿुधे थो ॼाणे थो। ऐं तंहिंजे करे अलाह फरमाए थो त या लज़ीन आमनू कूनू क़वामीन बिलक़िस्त, तव्हां जेके आहिनि से क़ाइमु रहो इंसाफ़ ते। शुहदा लिल्लाह, अलाह अलाह शाहिदी ॾींदड़। वलो वला अनफुसिकुम, जेकॾहिं तव्हांजे वेझनि अज़ीज़नि तव्हांजे ख़िलाफ़ु शाहिदी थिए तॾहिं बि ॾेई ॾियो। ओविल वालिदैन अकरमी, चाहे माउ पीउ जे खिलाफ़ु, जेकॾहिं तव्हांजे पीउ क़तलु कयो आहे त ईअं न चओ बाबे न कयो आहे, उन या तव्हांजा मिट माइट। ईअं यकुन ग़नियुनि फ़क़ीरनि, इहो बि न ॾिसो त हीउ अमीर आहे या फ़क़ीर आहे। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा छॾियोसि ग़रीब आहे छॾे ॾियो, न, तव्हांजो कमु अदुल करणु आहे। फलाह औला बिहिमा, अलाह इन खे वेझो आहे तव्हां खां। उन खां पोइ अलाह फरमाए थो, इन अलाह यामुर बिल अदल वल अहसान, अलाह पाल हुकुम थो करे अदल जो, अहसान जो। ईता ज़िल कुर्बा, जेको मिटनि माइटनि खे ॾियो। यनहा अनिल फ़हशा, तव्हांखे फ़हाशीअ खां रोके थो। वल मुनकर वल बग़ी, ज़्यादती करण खां रोके थो। याइज़कुम, तव्हांखे अलाह सम्झाए थो, नसीहत थो करे। लअल्लकुम तज़करून, त मन तव्हां सम्झी वञो। क़ाइदो नंबर 41, वमा असाबकुम मिन मुसीबतिन बिमा कसबत ऐदीकुम यऊफ़ु अन कसीर, क़ाइदो थो चवे त जॾहिं बि तव्हांखे हिन दुनिया में का मुसीबत पए थी, इहा तव्हांजे पंहिंजे हथनि जी कमाई आहे। बाक़ी असां अचे थो घणी छॾ छूट त मां काफ़ी कंदो आहियां, अलाह थो चए, पर जेकॾहिं अचे बि थी त तव्हांजे हथनि जी कमाई आहे। अलाह फरमाए थो इहा ॻाल्हि, चए थो रसूल फरमायो, मां यूसीबुल मोमिन मिन वसबिन, यानी नबी साईं फरमाए थो त कंहिं बि मोमिन खे जॾहिं का तकलीफ़ या ईज़ा या बीमारी या रंज पहुचे थो, या उनखे को फ़िक्री थिए थो, त इन असांजे गुनाहनि जो कफ़ारो अदा थिए थो। ऐं तंहिं जेको आहे अलाह ताला फरमाए थो, ज़हर अल फ़साद फिल बर वल बहर, हे जेको मुआशिरे में बुरायूं ज़मीन
हे समुंड में फसाद पैदा थियो आहे, अगवाऊं पिया था थियनि, ॾुकर थी वियो आहे, माण्हू अमिलू लअल्लहुम यरजून, तव्हांजे अमलनि जो तव्हांखे नतीजो चखाए त जीअं माण्हू सुधरनि। हाणे चए थो सुधरो, सभ खां पहिरियों ई त जेको तव्हां वोट ॾियो था पहिरीं उन खे ॾियो जेको अलाह वारो हुजे, निमाज़ी हुजे, वोट ॾियो, फलाणे न ॾियो। इहो हाणे जेकॾहिं अञा बि न सुधरंदव पोइ इहो त तव्हांजो मसइलो तव्हां सां हली वेंदो। उन खां पोइ 42 कानून आहे वह फज़ू ऐमानकुम, जेकॾहिं कसम खणो था त उनजी तव्हां हिफ़ाज़त कयो। अलाह फरमाए थो, हीअ क़ुर जी आयत आहे, ला युआखिज़ुकुमुल्लाहु बिल्लग़वी फ़ी ऐमानिकुम, तव्हां जेकॾहिं इहा आम कसम चइबा न अलाह यार अलाह सां मां अचां थो, वलाही मां हींअर वांदो न आहियां, इहे कसम जी पकड़ कान थींदी। वलाकी युआखिज़ुम बिमा अक़तुमुल ईमान, पर जे पका कसम खणो था न, मां अलाह क़ुर जो कसम, अलाह जो कसम थो खणां, हीअ ॻाल्हि हीअं, इन्हीअ जो जेको थींदो। या हिकिड़ो माण्हू कसम थो खणे, मां अलाह जो कसम थो खणां, मां पंहिंजी घरवारीअ जे हाणे वेझो ई न ईंदुसि, बसि मुंहिंजी माउ आहे, हाणे इहो कसम खयों, इहो पको आहे। हाणे इन कसम खे टोड़े सघिजे थो, कसम खे नेकीअ जे ख़ातिर टोड़े सघिजे थो, लेकिन उनजो कफ़ारो आहे, कफ़ारो इताम अशर मसाकिन मिन औसतिन, उहा त 10 मिस्कीननि खे मानी खारायो। मां तुतिमिन अहलिकुम, उन स्टैंडर्ड जेका घर में खाओ थो, उहो किस्वतुम, या उन्हनि खे कपिड़ा पारायो 10 ॼणनि खे, उहो तहरी रक़बा या को ग़ुलाम आज़ादु कयो। बाक़ी फमन लम यजिद फसियाम सलासत अयाम, पर जे इहे तव्हां वटि कुझु बि न आहे त पोइ 3 ॾींहं रोज़ा रखो। क़ाइदो नंबर 43, वमई यू कशुह नफ़्सी फ़उलाइकुम मुफ़्लिहून, जंहिंखे पंहिंजे कंजूसीअ खां बचायो वियो इहे फ़ाइदे में आहिनि। अलाह ताला फरमाए थो क़ुर में, वमई यू कशुह नफ़्सी फ़उलाइकुम मुफ़्लिहून, जंहिंखे इंसान खे पंहिंजे कंजूसीअ खां बचाए थो वञे इहो मुफ़्लिह आहे। तंहिंजे करे अलाह जे रसूल सां फरमायो आहे त ज़ुल्म करण खां बचो, छो त ज़ुल्म हिते शुह नफ़्सु माना इन में सिर्फ़ु कंजूसी न आहे, पर कंहिं ते ज़ुल्म करण खां बचाए वञे, कंहिंसां नाइंसाफ़ी करण खां बचाए वञे, इहो सभिनी में मानाऊं अचनि थियूं। त पाण सलाहु वसल्लम फरमायो आहे त जेकॾहिं क़यामत जे, छाकाणि ज़ुल्म करण खां बचो, छो त ज़ुल्म क़यामत जी ॾींहं जी तारीख़ी आहे, यानी ज़ुल्म ज़ुल्मातुन यौमुल क़यामत, क़यामत जी तारीख़ आहे। ऐं कंजूसीअ खां बचो, छो त कंजूसीअ जे करे तव्हांखां अॻु में माण्हुनि खे हलाकु कयो वियो, ऐं इन कंजूसीअ जे करे ई उन्हनि माण्हुनि खून वहायो ऐं हराम खे हलाल कयो। अलाह ताला असांखे पनाह में रखे। इन तुक़रिद अल्लाह कर्ज़न हसना, अलाह जे रस्ते में ग़रीबनि खे कर्ज़ु ॾियो, इहो अलाह खे कर्ज़ु आहे। युज़ाइफ़हु लकुम, अलाह तव्हांखे उनखे वधाए ॾींदो, पोइ यग़फ़िर लकुम, तव्हांजी मग़फ़िरत कंदो, वल्लाहु शकूरुन हलीम। क़ाइदो नंबर 44, वमा अताकुम रसूल फ़ख़ुज़ू, जेको अलाह जो रसूल हुकुम ॾियनि उन खे पकड़ियो, वमा नहाकुम अनहु फंतहु, ऐं जंहिंखां तव्हांखे रोके रुकिजी वञो। अलाह ताला इहो फरमाए थो। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, फ़ैज़ा नहीतुकुम अन शैइन फ़ज्तनिबू, चए थो जॾहिं मां तव्हांखे कंहिं शइ खां रोकियां 100%, 99% न, 98% न, 100% उन शइ खां रुकिजी वञो। वैज़ा अमर तुम बे अमरिन, बाक़ी कंहिं हुकुम ॾियां थो हीउ कयो, फ़ातू मिनू मस्ततुम, जेतिरी ताक़त अथव कयो, इन में 100% जी का शर्त कोन्हे, पर बुराईअ खां रुकण जे मामले में 100%। ऐं उन खां पोइ क़ाइदो नंबर 45, इनल हसनात युज़हिबन सय्यात, नेकी करण सां बुरायूं मटिजनि थियूं। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए त नेकी कयो वञनि थियूं। मिसाल तौरु चलो ब्रेक वठूं था, इनशा अलाह पोइ ब्रेक खां पोइ कंटिन्यू था कयूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। क़ुरान जा बुनियादी क़ाइदा 44 करे चुका हूं, बाक़ी इन आख़िरी सेक्टर में 45 खां 50 कंदासीं। इहे उहे बुनियादी क़ाइदा आहिनि जेके असांखे रस्तो ॾेखारीनि था। आहे त क़ुरान सॼो नूर, लेकिन उलमा हज़रात जी अलाह ताला क़बरुनि खे नूर सां भरे, जेके वरी उन्हनि मां फंडामेंटल क़ाइदा असां ॾे ॾाढो रखिया अथनि। क़ाइदो नंबर 45 चए थो, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन हसनात युज़हिबन सय्यात, नेकियूं जेके आहिनि तव्हांजूं तव्हांजे बुराइनि खे ड्राहिनि थियूं। इहो क़ाइदो आहे, माना अलाह वटि ताराज़ी थी लॻे। मिसाल तौरु अलाह फरमाए थो, व अक़ीमुस्सलात तरफ़ियन नहार व ज़ुल्फ़न मिनल लैल, माना निमाज़ क़ाइमु कर ॾींहं जा तरफ़, माना फजुर जी
ज़ुहर जी, असर जी, व ज़ुल्फ़न मिनल लैल, ऐं राति वारियूं मग़रिब ऐं इशा। छो त इन्हीअ नमाज़ुनि पढ़ण सां तव्हां जूं केतिरियूं हसनात नेकियूं जनरेट थियूं थियनि। सो इनल हसनात युज़हिबन सय्यात, इहे जेके हसनात जनरेट थियनि थियूं इहे बुराइनि खे मटाइनि थियूं। ज़ालिक ज़िक्रुल लिज़ाकिरीन, अलाह चए थो मां तव्हांखे इहा पॉइंट थो ॾसियां। उहे जेके नसीहत वठणु चाहिनि था त इहा तव्हां इहा हिकिड़ी टेक्निक थो अलाह साईं असांखे ॾसे। फ़स्तक़िम कमा उमिरत, पोइ नबी करीम सलाह साईं अलाह चए थो त तव्हांखे जेको हुकुम थियो बिल्कुलु ॼमी हलो। वमन ताब मक, ऐं जेके तव्हां सां गॾु आहिनि ऐं तौबहूं कनि था, वला ततगऊ, का बि ज़्यादती न कयो, बेइंसाफ़ी न कयो। इन्नहू बिमा तामलून बसीर, बेशक जेको कुझु तव्हां कयो था अलाह ताला उनखे ॾिसे वेठो। वला तरकुनू इलल्लज़ीन ज़लमू, हिकिड़ा मुआशिरे में वॾा माण्हू आहिनि ज़ुल्म कनि था, रुशवतूं खाइनि था, वला तरकुनू, सफ़ा लड़की न पओ उन्हनि जे पोयां, सफ़ा उन्हनि सां ॿिझा न थी वञो। फ़तमसकुम नार, उन्हनि सां एॾो तव्हां दिली दोस्ती रखंदव त तव्हांखे बि जहन्नम पकड़ींदो। त नफ़रत कयो उन्हनि खां। चवण जो मक़सदु अलाह जो आहे, ठीकु आहे मुंहं ते मिलियो, हा साईं ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह थैंक यू वेरी मच, पर दिली तौरु इन्हनि खां नफ़रत कयो। छो त इहे ढूंढ आहिनि, इहे चोर आहिनि, इहे राशी आहिनि, इहे ठगियूं था कनि, तव्हां इन्हनि खां नफ़रत कयो। बाक़ी जेकॾहिं उन्हनि में का चङाई आहे तव्हां उन सां तावन करे को नेकीअ जो कमु करे सघो था, बिल्कुलु उन्हनि सां तावन कयो। लेकिन अलाह फरमाए थो वमा लकुम मिन दूनिल्लाह मिन औलिया, अलाह खां सवाइ तव्हांजो को बि भरिजलो कोन्हे को, टिजो न हिननि खां। सुम ला तुनसरून, ऐं जेकॾहिं तव्हां ने लड़की पवंदव पोइ तव्हांजी अलाह चए थो का मदद कान कई वेंदी। वल्लज़ीन ला यदऊन, केरु आहिनि अलाह वारा, वल्लज़ीन ला यदऊन मा अल्लाह ला इलाहन आख़िर, इहे अलाह सां गॾु कंहिं ॿी शख़्सियत खे नथा पुकारनि। दातार ॾुख कया पाणा मथे मङण, मूं दर छॾियो पिनी को विया। अलाह चए थो त तूं मूंखे छॾे ॿिए दर तां थो पिनी, त हीअ बि चए थो जेके अलाह सां गॾु ॿिए दर तां कोन था पिननि। वला यक़्तलून नफ़्स लती हरम अल्लाह इल्ला बिल हक़, ऐं ॿियो खून नाहक खून कोन था कनि। वला यज़नून, ऐं ज़नाऊं कोन था कनि। वमई यफ़ल ज़ालिक यल्का सामा, जेकॾहिं इहे कमु कंदा त वञी खॾ में जहन्नम जे में पवंदा। उन खां पोइ अलाह फरमाए थो उते छा थींदो, युज़ाइफ़ लहुल अज़ाब, उते अज़ाब हुनखे ॿीणो करे ॾिनो वेंदो यौमल क़यामत ते। पोइ यख़लुद फ़ीह मुहाना, बेस्ता थी बुछड़ा थी उते हमेशह पिया हूंदा। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो, हज़रत अब्दुल्लाह रज़ी अल्लाह अन्हु चवनि था त मां अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, गुनाह सभिनी खां वॾो कहिड़ो आहे? त पाण फरमायूं काल अन तजल लिल्लाह नदन व ख़ल्क़क, चई त तूं अलाह सां कंहिंखे शरीक करी जॾहिं की तोखे पैदा उन कयो आहे। पुछी पुछी ॿियो की पाण फरमायूं त तूं पंहिंजे औलाद खे क़तुलु थो करी त ॼमंदो त खाईंदो किथां, इहो गुनाह आहे। हीअ अलाह ताला धरती ठाही आहे, तव्हांजे मथां हुनजो पालण जो ज़िमो कोन्हे को। ॿियो गुनाह चई त पंहिंजे पाड़े वारी कंहिं औरत सां ज़ना करणु, छाकाणि त पाड़े में सभु तव्हां जूं भेनरूं ऐं मावरूं आहिनि। छाकाणि त तव्हां पाड़े में आहियो, उथण वेहण में उथण में तव्हां हुनखे ॾिसो था, इन्हीअ में इहो कमु करणु जेको आहे सो इहो गुनाह आहे तमामु वॾो। ऐं पंहिंजो तंहिंजे करे फरमाई त इहे जेके शयूं आहिनि। बाक़ी जेकॾहिं ग़लतियूं थी वयूं आहिनि, इला मन ताब व आमन व अमिल सालिहन, जेके तौबह कनि था, अलाह ते ईमान आणे नेक अमल कनि था, फ़उलाइक युबदिल्लाहु सय्यातिहिम हसनात, त पोइ अहिड़नि माण्हुनि जे करे अलाह पाक इन्हनि जूं जेके गुनाह आहिनि इन खे ड्राहे पोइ उन वरी नेकियूं मटाए थो। कान अलाह गफ़ूर रहीम आहे, छाकाणि त अलाह त गफ़ूर रहीम आहे, उहो त वेठो आहे ताड़ में त तव्हां मूंखां घुरो त मां तव्हांखे माफ़ु कयां। बाक़ी फमन ताब व अमिल सालिहन, पर शर्त आहे त तौबह सां गॾु अमल सालिह बि हुजे। रुगो तौबा अलाह साईं बसि माफ़ी कर तौबा कर ईअं न आहे। मन ताब व अमिल सालिहन ॿई गॾु आहिनि। फ इन हू यतूब इलाह मथां, पोइ इहा तौबा आहे जेका क़बूल थींदी, इहा तौबा हिन असली कई आहे। बाक़ी व इन तजतनिबू कबाइर मां तुनहून अन्हु, बाक़ी कबीरा गुनाह खां जेकॾहिं तव्हां बचंदव, जंहिंखां तव्हांखे रोकियो आहे, नुकफ़िर अनकुम सयातिकुम, त बाक़ी तव्हांजा जेके नंढियूं आहिनि मदायूं उन खे असीं मटाईंदासीं। व नुदखिलकुम, ऐं असां दाख़िल कंदासीं तव्हांखे मुदखिलन करीमा, अहिड़नि जायुनि ते जेके करीम माना जन्नत में मोकिलींदासीं। क़ाइदो नंबर 46, वमा तफ़लू मिन ख़ैरई यअलमहुल्लाह, जेको बि तव्हां ख़ैर जो ज़रिड़ो कयो था उहो अलाह ताला उन खे नोट करे थो। मिसाल तौरु अल हज अशहर मालूमात, जेके
हज जो मौसम आहे उहो उन जा महीना मुक़रर आहिनि। फ़मन फ़रद फ़ी हिन हज, पर जेकॾहिं उहो तव्हां मां को हज करे थो, पाण खे फ़र्ज़ु करे थो करिणो आहे, फला रफ़स वला फुसूक वला जिदा, न हज में कंहिंखां विढ़ो, न कंहिंखे गार ॾियो, न कंहिं सां झगड़ो कयो। वमा तफ़लू मिन ख़ैरई यालम अल्लाह, उते जेके बि तव्हां ख़ैर जा कम कयो था अलाह ॼाणे थो। व तज़वदू, पर पाण सां खाधो पीतो पैसो खणी हलो, पिनो न वञी हज में, हज ते था निकिरंदा पिनण जे लाइ। व तज़वदू फ़ इन ख़ैर ज़ाद तक़वा, पर खाधे खां बि वधीक जेको तव्हां में अलाह जो ख़ौफ़ आहे इहो वधीक ज़रूरी आहे। वतक़ूनी या उलिल अलबाब, ए अकुल वारो, अलाह चए थो तव्हां मूंखां ख़ौफ़ धारियो। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मन हज लिल्लाह, जंहिं अलाह लाइ हज कयो ऐं उन में न का फ़हिश ॻाल्हि कयईं, न को गुनाह कयईं, त पोइ जेको आहे सो रज कयो वलतू उमूं, त ईअं मोटी ईंदो ॼण की नऊं जा उहा माउ जे पेट मां ईअं गुनाहनि जा ड्रही वेंदा सभई। 47 क़ाइदो, वमई युमिन बिल्लाह यहद क़ल्बहू, जेको अलाह ते ईमान आणे थो, माना ईमान ही आहे न, ईमान वधंदो किथां, चार्जर ही आहे। जॾहिं चार्जिंग करे थो ऐं जॾहिं हुनजे दिलि में ईमान अचे थो त यहद क़ल्बहू, त अलाह हुनखे हिदायत, उनजे दिलि खे हिदायत जो रस्तो ॾिए थो। अलाह फरमाए थो मां असां में मुसीबतनि इला बि इज़निल्लाह, जेका बि तव्हांखे का तकलीफ़ पहुची थी अलाह जे हुकुम सां थी अचे। वमई युमिन बिल्लाह यहद क़ल्बहू वल्लाह बिकुल शैइन अलीम। हाणे जेको इहो ईमान आहे न, ईमान हिकिड़े क़िस्म जी बैटरी आहे। ईमान हिकिड़ो चार्ज थियल बैटरी आहे जंहिंखे पावर आहे, मां हथु कयां थो, जॾहिं इहा हथ मां नेकीअ जे लाइ कंदुसि त इहो ईमान वारी चार्जिंग आहे। पर जेकॾहिं मां इहे हथ बुराईअ लाइ कंदुसि त उहो शैतान जी नई बैटरी आहे, उन में उन जी चार्ज थियल आहे। ऐं ॾिसूं त कंहिंजी चार्ज थियल आहे। अलाह ताला फरमाए थो मन कान युरीदुल इज़त फ़लिल्लाहिल इज़त जमी आहे, जेके चाहिनि था त अलाह जेको असांखे हिन दुनिया में इज़त मिले त उहा इज़त अलाह पंहिंजे हथ में रखे। बाक़ी जेकॾहिं हीअं हथ करे पेजारे मां हलंदो, माण्हू थुकूं हणंदसि दिलि में, उहे ते हा साईं कंदा। इलाही यसद कलिम तय्यब वल अमल साल यरफ़ो, हिन मां ख़बर पई त जेकॾहिं तव्हां ज़बान सां का नेक ॻाल्हि कयो था उहा अञा मथे न वेंदी रिकार्ड में, जेसि ताईं की अमल सालियो उनखे मथे खणे, माना अमल सालियो उनखे मथे खणे। हाणे अमल सालियो छा आहे, उन जो तालुक़ु आहे बैटरीअ सां। उहा बैटरी कहिड़ी आहे, ईमान वारी, जेका चार्ज थी थिए। अलाह फरमाए थो इनमल मोमिनून लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह वजरत कुलूबुहुम, मोमिन उहे आहिनि जॾहिं क़ुर ॿुधनि था त उन्हनि खे दिलूं रिएक्शन थियूं कनि, माना बैटरी चार्ज थियणु शुरू थी वञे। जॾहिं बि अलाह हिते ज़िक्र माना क़ुर, जॾहिं अलाह जी माना क़ुर में पंहिंजी ॿोलीअ में ॿुधनि था त वजरत कुलूब, माना हुनजी बैटरी चार्ज थियणु शुरू थी थिए। वैज़ा तुलियत अलैहिम आयातूं, जीअं जीअं क़ुर हुनखे पढ़ी ॿुधाइजो, ज़ादतुम ईमान, हुनजो ईमान वधंदो थो वञे, माना हुनजी बैटरी चार्ज थींदी वञे। हाणे अचो त हिनखे संभू, ऐं पोइ कीअं, जॾहिं बैटरी फुल चार्ज थी थिए, माना ईमान फुल चार्ज थी थो वञे, त छा वाला रबिम यतवकुल, अलाह ते तवकल कनि था। हाणे इहो जेको मिसाल आहे न, इहो मां तव्हांखे ॾिसां त हीउ क़ुर जेको आहे ईमान जी बैटरी चार्ज, ॿियो को तरीक़ो कोन्हे को। जॾहिं इंसान जी बैटरी चार्ज थी वञे त पोइ उन खां पोइ छा कंदो, क़ुर मां तार लॻे थी चार्जिंग जी। जॾहिं तव्हांजी बैटरी चार्ज थी वई पोइ सभु अमल कंदव, नेक अमल। हे ईमान कराए थो, ईमान कमज़ोर आहे त तव्हां निमाज़ लाइ बि कोन उथी सघंदव। तंहिंजे करे क़ुर खे पढ़ो, पंहिंजी ॿोलीअ में पढ़ंदव त तव्हांजे दिलि में ईमान वधंदो वेंदो, ऐं पोइ तव्हां सभु हे नेक कम आहिनि न, हे सभु नेक कम तॾहिं था कनि। यानी क्वालिटीज़ दैट अलाह लव्स, माना अलाह हिननि शयुनि खे पसंदि थो करे। टाइम कोन्हे न त मां पढ़ी ॿुधायां। उन खां पोइ ईमान जा 6 पिलर, माना अलाह में ईमान, ऐं अलाह जे किताबनि ते ईमान, ऐं उन खां पोइ जेको क़यामत ते ईमान, उन खां पोइ जेको आहे सो फ़रिश्तनि ते ईमान, उन खां पोइ नबियुनि ते ईमान, ऐं उन खां पोइ जेको आहे सो बिलीफ इन द डिवाइन टेस्टिंग, माना क़यामत जे ॾींहं ते। तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि फरमाए थो त अजब लिल अमर मोमिन, चए थो मूंखे मोमिन जे ॻाल्हि हिकिड़ी अजीब आहे। कीअं, अमर हू कुल ख़ैर, चए थो हर हाल में ख़ैर ई ख़ैर अथसि। ऐं इहा ॻाल्हि मोमिन खां सवाइ ॿिए वटि न हूंदी आहे। जे तोखे तकलीफ़ पहुचे थी त वरी शुकुर थो करे, ऐं जेकॾहिं उन में बि सवाबु अथसि, ऐं जे नुक़सानु पहुचे थो उन ते सब्र थो करे त उन में सवाबु थी। हाय मोमिन खे ठठ ई ठठ आहिनि, हर लिहाज़ खां कमाए थो। 48 क़ाइदो, कद अलिम कुल उनासिन मशरबहुम, हिन जो मतिलबु आहे त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम लठईं त 12 चश्मा निकिता, त हर फ़िरका ते 12 हर कंहिंखे ख़बर पइजी वई। चवण जो मक़सदु इहो आहे त दुनिया में जेको असां धंधो कयूं था,
हर माण्हूअ खे ख़बर आहे त मां कहिड़ो, हिकिड़ा आहिनि जेके कारपेंटर आहिनि, हिकिड़ा जेके काठ जो कमु कनि था, हर इंसान खे पंहिंजे किर्त जी ख़बर आहे। इहो आहे क़ाइदो अलाह ताला जो। 49 फ़सलु अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। इन में अलाह साईं फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे नथो अचे त कंहिंखे चओ त तव्हांखे सम्झाए। हाणे मिसाल इन जो आहे त चए थो, अलाह फरमाए थो त बि अंज़लना इलैका ज़िक्र, असां तव्हांजे क़ुर नाज़ुल कयो आहे लितुबय्यन लिन्नास, त माण्हुनि खे वञी ॿुधायो मां नुज़ुल अलैहिम, त क़ुर छा थो चए। माना तव्हांजो कमु छा आहे, तव्हांजो कमु आहे त क़ुर पाक खणी वञो ऐं जेकॾहिं हुननि खे ॿियो कुझु नथो अचे त रुॻो हेठां हुनजी सिंधीअ में माना पढ़ंदा वञो, ॿुधाईंदा वञो। इहो तव्हांखे ज़रूरी आहे, छो त हू पाण जेकॾहिं सिंधी नथा पढ़ी सघनि त केरु हुनखे ॿुधाईंदो। तंहिंजे करे अलाह ताला इहा ॻाल्हि फरमाए थो। आख़िरी क़ाइदो, इन हाज़ल क़ुर यहदी लिलती अक़वन, हे क़ुर पाक तव्हांखे सिधो रस्तो ॾेखारे थो ऐं इहो जेको आहे सो तमामु जेको आहे सो तव्हांखे रस्ते ते वठी थो वञे। इन हाज़ल क़ुर यहदी लिलती अक़वम, अलाह तव्हांखे हिदायत ॾिए थो सिधे रस्ते जी। व युबशिरुल मोमिनीन, ऐं मोमिननि खे ख़ुशख़बरी ॿुधाई वञे थी हिन ई क़ुर मां। अल्लज़ीन यअमलून सालिहात, त जेकॾहिं नेक अमल कंदा, अन लहुम अजरन कबीरा, त अलाह पाक फरमाए थो त तव्हांजे लाइ तमामु वॾो अलाह वटि कबीर अजर आहे। ऐं उन खां पोइ व अन लज़ीन ला युमिनून बिल आख़िरत, जंहिंखे आख़िरत यकीनी कोन्हे, आतना लहुम अज़ाबन अलीमा, पोइ हुन लाइ अज़ाब अलीम तयारु। छो त आख़िरत यकीन कोन्हे। बाक़ी अलाह जा अंब खाईंदव, उनजूं खजूं खाईंदव, उनजे काटिन जा कपिड़ा पाईंदव, अलाह जे नेमतुनि खे कंदव, अलाह जो साहु खणंदा वेंदव, हवा जी ऑक्सीजन ख़तमु कंदव, हा, ऐं अलाह जे दुनिया में घुमंदो। हे सभु तव्हांखे मज़ाक़ कराए थो, पर आख़िरत यकीन कोन्हे। पोइ त हिन जो पेपर तव्हांखे अलाह खे पेमेंट ॾियणी पवंदी। छो को मुफ़्त में त कोन ठाही आहे हिन ज़मीन ठाही आहे त मुंहिंजी इबादत कयो, मुंहिंजी आख़िरत खे मञो ऐं नेक कम करे जन्नत हासिलु कयो। ऐं असां चऊं था तंहिंजे करे अलाह पाक असांखे हिननि क़ाइदनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं इनशाला जेको सुभाणे मुंहिंजो ॿियो लेक्चर आहे तमामु अहम आहे, इनखे मूं महिनत सां तयारु कयो आहे। इनशाला सुभाणे तव्हां हिन ते ध्यानु ॾींदव। ऐं बाक़ी जेको आहे सो अॻिते आख़िर में असां सूर यासीन कंदासीं, 2-3 कुझु या सूर नूर, तमामु अहम सूरतूं आहिनि जिन खे मां एक्सप्लेन करण लाइ कोशिशि कंदुसि। अलाह असांखे तव्हांखे हिन अलाह जे क़ुर पाक ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते हली ऐं आख़िरत में कामयाबी माणण जे लाइ असांखे कामयाबु करे। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलामु अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।